अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जीअं त तव्हांखे ख़बर आहे त अॼु असांजो सकाफ़ती ॾियारो आहे, जंहिंखे असां सकाफ़ती ईद बि चवंदा आहियूं। ऐं तक़रीबन असांजा सिंधी चैनल्स इन खे ॾाढी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाईंदा आहिनि। अॼु मां हिते मौजूदु आहियां सिंध टेलीविज़न ते, जिते असांजो सकाफ़ती ॾियारो ॾाढी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाए पियो वञे। सो वक़्फ़े वक़्फ़े सां तव्हांखे मां हिन पंहिंजे प्रोग्राम में जेके जेके दोस्त असांजा आर्टिस्ट, डायरेक्टर्स, राइटर्स ईंदा ऐं उन्हनि खे तव्हांखे मां ॾेखारींदुसि। सो कोशिशि इहा आहे त जेके बि दोस्त आहिनि तव्हांखे ॾेखारियां। अस्सलाम वालेकुम दोस्तो, जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त मां पंहिंजे ॿिए हिसे जी रिकॉर्डिंग करण वारो आहियां। ऐं जीअं ई मां हिते सिंध टेलीविज़न ते पहुतुमि त असांजो सिंध जो शहर जेको आहे, असांजो सिंध जो टेलीविज़न जी दुनिया जो बादशाह असद ख़ान कुरैशी जेको आहे सो मिलियो, ऐं जेको पंहिंजो कमु पूरो करे हींअर वञे पियो। ज़ोरी पकड़े विधोमांसि छो त मुंहिंजा वञण सां पुराणा मरासिम आहिनि ऐं तमामु सुठो दोस्त आहे। असद ख़ान कुरैशी साहब, असांजो क़ौमी ॾियारो आहे, छा इन बारे में तव्हां फरमाईंदा? बस मां त ईअं सम्झां थो अॼु जीअं ईद थींदियूं आहिनि इस्लामी तरीक़े सां, पर हीअ मुंहिंजे माउ जी तरफ़ खां आहे, जंहिंखे मां सिंध अमड़ चवंदो आहियां। अॼु एकता जो ॾियारो आहे, ॿधी जो ॾियारो आहे। सिंध जी कुंट कुर्छ में या सिंध खां ॿाहिरि ॾेह परॾे में जिते बि थिए पियो, इंतिहाई ख़ुशी पई थिए त सिंधी हिकु प्लेटफॉर्म ते अची विया आहिनि ऐं रंग बिरंगी कपिड़ा पातल आहिनि नियाणियुनि खे, ऐं मर्दनि खे अछा कपिड़ा, सिंधियूं टोपियूं, पटका ॿधल, इंतिहाई ख़ुशी पई थिए। त सिंधी क़ौम जेका आहे न, हिकिड़े ॾींहं लाइ इहो क़ौमी काज न मल्हाए, पाण में ईअं ई ॿधी रखे त छा थी पए, सिंध अमड़ जो कर्ज़ बि लही वञे। इहो तव्हांजी बिल्कुलु दिलि जी ॻाल्हि आहे, जेका हर सिंधी माण्हूअ जी दिलि जी ॻाल्हि हूंदी आहे, जेका तव्हां तर्जुमानी कंदा आहियो। अच्छा, हिन बहितरीनु मौक़े ते जेको असांजो अॼु क़ौमी सकाफ़ती ॾियारो आहे, मां हिकिड़ी तल्ख़ ॻाल्हि तव्हां पुछण वारो हुआ, उहा इहा त असांजो जेको सिंधी ड्रामो ज़वाल पज़ीर आहे, न ड्रामे खे छॾ हाणे, न मां सिर्फ़ु हिकिड़ो सवाल इन ते मां न ॻाल्हाईंदुसि। ड्रामे ते जेके कमु कनि था उन्हनि खां पुछो, मां ड्रामे खां ॿाहिरि वेठो आहियां। भला हाणे तव्हां बि जेके उन्हनि ड्रामनि जो कमु छॾे ॾिनो आहे, ड्रामे खे छॾ, ड्रामे खे छॾ। अच्छा, अॼु एकता ॾियारे जी ॻाल्हि कर, अॼु ॿधी जी ॻाल्हि कर, सिंध अमड़ जी ॻाल्हि कर, सिंध धरती जी ॻाल्हि कर, सिंधी ॿोली जी ॻाल्हि कर, एकता ॾियारे जी ॻाल्हि कर, सिंधियुनि जी जेके असां जूं भेनरियूं रोडनि ते आहिनि ऐं घरनि में खाधा पचाइनि थियूं, उन्हनि जी ॻाल्हि कर, सिंधी ॿोली जी ॻाल्हि कर, सिंध जे मुस्तक़बिल जी ॻाल्हि कर, सिंध जे बचनि जे मुस्तक़बिल जी ॻाल्हि कर, उन्हनि जी एजुकेशन जी ॻाल्हि कर। ड्रामे खे छॾ, ड्रामो सॼी ज़िंदगी हलंदा रहिया। ड्रामे जो ॿुधी करे मूंखे यकीन कर अलाए छा थो, मां वरी वक़्त जो फ़ाइदो पियो वठो, छो तव्हां सां मुलाक़ात थिए थी साल में हिकु या ॿ दफ़ा, जंहिंजे करे। सो दोस्तो, अॼु असांजो जेको पहिरियों महिमान हुयो उहो असद ख़ान कुरैशी हुयो। वरी अंदरि हलूं था, पोइ ॾिसूं था त केरु आहिनि। महिरबानी, थैंक यू। सां गॾु हिकिड़ो बहितरीनु असांजो आर्टिस्ट, जेको असांजे सिंधी मीडिया जो हीरो, ऐं बाद में हू उर्दू मीडिया ॾांहुं हलियो वियो ऐं अॼुकल्ह हिकिड़ी प्राइवेट जॉब पियो करे, असां गॾु मौजूदु आहे अदनान। मां अदनान खे वेलकम चवां थो हिन सकाफ़ती ॾियारे ते। ऐं तव्हां अदनान छा चवंदो? सर अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो? ठीकु ठाक, मज़े में, फर्स्ट क्लास। तव्हांखे, तव्हांजे ॾिसंदड़नि खे, व्यूअर्स खे सभिनी अॼु एकता ॾियारे जी खोड़ खोड़ वाधायूं, खोड़ खोड़ मुबारकूं। अॼु एकता जे ॾियारे में माशाल्लाह अॼु संगत सॼी वेठी आहे, वॾे अरसे खां पोइ, वॾे ॾींहंनि खां पोइ, वॾे ॾींहंनि खां पोइ अॼु मुलाक़ात थी आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी थिए त अॼु सभु दोस्त इकट्ठा थिया आहिनि। मां तव्हांजे दोस्त हो, तव्हां त असांजा मोहसिन आहियो, तव्हां असांखे कमु सेखारियो। बाक़ी अॼु जेका आहे उहा असांजे सॼी ईद जे ॾींहं घटि न आहे इहा, पर वॾी ख़ुशी थी आहे त अॼु माशाल्लाह अॼु सभु गॾु थिया आहिनि ऐं उम्मीद आहे त इंशाल्लाह ईअं ई हलंदो। थैंक यू। गॾु अॼु जेका शख़्सियत मौजूदु आहे, जावेद टाकाणी, कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे। बहितरीनु आर्टिस्ट, बहितरीनु कॉमेडियन, बहितरीनु स्टेज ऑर्गेनाइज़र, जेको अॼु सिंध टेलीविज़न ते हिन सकाफ़ती ॾियारे ते आयो आहे।
ऐं मां उन्हनि खे भलीकार चवां थो। ऐं जावेद, तव्हां इन सिंधी सकाफ़त वारे ॾींहं खे कीअं मल्हाईंदा आहियो, छा था ॾिसो था? सभ खां पहिरीं अवां समूरनि भाइरनि खे, दोस्तनि खे, साथियुनि खे, नंढनि खे, वॾनि खे, पोड़नि खे, पकनि खे ईद जूं मुबारकूं। सांझी सारियम सिक में सुबुह कयमि सॾु, सांझी सारियम सिक में सुबुह कयमि सॾु, अची थिया गॾु साथी मुंहिंजे सॾ ते। सिंध टीवी जे हिन महान मंच ते सिंध जा समूरा महान आर्टिस्ट मौजूदु आहिनि। ऐं अॼु असांजी ईद जो ॾींहुं आहे। असां हिन ईद सुहारीअ खे बिल्कुलु ईद जीअं, ईद सईद जीअं, ईद बकरा ईद ऐं रमज़ान मुबारक जी ईद खां पोइ ही असांजी टी ईद आहे। त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। सुबुह सवेर उथी तयारु थी जॾहिं ईंदा आहियूं त असांखे रस्तनि ते ट्रैफिक जाम मिलंदी आहे। माण्हू रेलियुनि जी सूरत में, झंडनि जी सूरत में टोपी अजरक पाए, पूरो शहर कराची रोशनियुनि जो शहर आहे। पर अॼोके ॾींहं ते कल्चर डे ते ही टोपी ऐं अजरक जो ॾींहुं हूंदो आहे। इन करे शाइर चवे थो त सिक ऐं सुरहाण जूं लॻनि हवाऊं, सिक ऐं सुरहाण जूं लॻनि हवाऊं, घोट लहनि लाऊं सदा पंहिंजी सिंध में। त अॼु असां समूरा घोट थी पंहिंजे पंहिंजे घरां तयारु थी निकिरंदा आहियूं। पोइ इहो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। जीअं मूंसां गॾु जेको असांजो अॼोको हिन प्रोग्राम जो होस्ट आहे उहो गॾु मौजूदु आहे। उन सां मूं बेशुमार ड्रामा कया आहिनि। ऐं हमेशह जीअं बि असां जॾहिं बि असां हीउ ॾींहुं मल्हाईंदा आहियूं त असांजे सिंध टेलीविजन स्टूडियो में ही शख़्सियत हूंदी आहे। अचो त असां उन्हनि सां मिलूं था। कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। थैंक यू सर, थैंक यू सो मच, सो नाइस ऑफ यू सर। तव्हां माशाल्लाह तव्हां असां खोड़ सारो कमु बि कयो आहे ऐं मां तव्हांजो फैन आहियां हर लिहाज़ खां, एक्टिंग में चा डायरेक्शन में या त जेके तव्हांजा लिखियल जेके अल्फाज़ हूंदा आहिनि मूंखे चवण में इलाही मज़ो ईंदो आहे, इलाही सुकून ऐं इलाही पंहिंजो लॻंदो आहे, फील लॻंदो आहे त माना मुंहिंजा पंहिंजा अल्फाज़ आहिनि। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? सभु ठीकु आहियो? अॼु जो ॾींहुं असां सिंध टीवी ते आहियूं। सिंध टीवी जे नाम आहे ऐं चवां थी लाइव सभु ॾिसी रहिया आहिनि। ऐं सर असलम शेख जी वॾी महिरबानी जे मौक़ो ॾिनो आहे, जेके असां वटि आया आहिनि ऐं उन्हनि सां तमामु ज़बरदस्त कचहरी थी आहे। ऐं अवां सभिनी ॾिसंदड़नि खे जेको आहे उहो सिंध जे ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि। महिरबानी।